सिंध जे अज़ीम ऐं क़दीम रूहानी मर्कज़ दरगाह पीर ज़ाकरीअ जो 127 सालियानो रूहानी इज्तिमा थी गुज़रियो, जंहिं में मुल्क जे चइनी सूबनि मां हज़ारे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। इन मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया हुआ, जंहिं में पुलिस ऐं दरगाह जा फ़क़ीर शामिल हुआ, जॾहिं त दरगाह जे दाख़िली रस्तनि ते वॉक थ्रू गेट पिणु लॻाया विया हुआ। इज्तिमा में दरगाह जे सजादा नशीन सैयद मोहम्मद मुनीर शाह पंहिंजे रूहानी पैगाम में चयो त मज़हब असांखे सालिह अमल सेखारे थो, जंहिंमें सिर्फ़ इबादत नाहे, ॿिया अमल बि शामिल आहिनि जिन खे असां नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। अमल सारे किरदार ते पंहिंजो पाण ऐं समाज में तब्दीली आणे सघे थो, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त मौजूदा दौर में अक्सर दरगाहूं पंहिंजे मक़सद पैगाम ऐं ख़िदमत ख़ल्क़ जे जज़्बे खां परे थींदियूं पियूं वञनि, जेके हाणे महिनत भाईचारी इंसानियत जो प्रचार करण बजाए ज़ाती मुफ़ादनि ऐं रोज़गार जा ज़रिया बणिजी वियूं आहिनि। इन करे हिकु ई मसलक सां तालुक़ रखंदे संदनि विच में वेछा वधी रहिया आहिनि, जंहिंजो सबबु दरगाहुनि जो दुकानदारीअ में बदिलजणु आहे, जंहिंजा नतीजा असीं सभु मुख़्तलिफ़ शिकिलुनि में ॾिसी रहिया आहियूं। हिन चयो त दुनिया तेज़ीअ सां तालीम ऐं तहक़ीक़ जी राह ते वधंदी पई वञे। साइंसी ॼाण ऐं नयुनि ईजायतुनि सबबु नयूं काइनातूं ऐं हक़ीक़तूं दरियाफ़्त थी रहियूं आहिनि, जॾहिं त असां अञा बि खूह जे ॾेॾर जियां पंहिंजे खोल में बंदि आहियूं। अॼु तालीम, महिनत ऐं अहलियत ते अॻिते वधण जा मुख्य सबब आहिनि, जिन खां असीं कोहे दूर आहियूं। हिन चयो त फ़लस्तीन मुल्क में जे लाइ शर्म जो मक़ाम आहे जो हिकु अधु इस्लामी मुल्क छॾे ॿिया सभु सिर्फ़ु लफ़्ज़नि जी हेराफेरीअ में पूरा आहिनि, फ़ौजी ऐं माली मदद खां परे पर इख़लाक़ी मदद करण खां बि वांझियल आहिनि। पाकिस्तान ऐं उन जूं उहे मज़हबी जमायतूं ऐं तंज़ीमूं जेके अफ़गानिस्तान जे कूड़े जिहाद लाइ अॻियां अॻियां हुयूं, ऐं हाणे जॾहिं असली जिहाद जी ज़रूरत आहे त फ़क़ति बयाननि, जलसनि, जुलूसनि ऐं मार्चनि ताईं महदूद आहिनि। दुनिया जा मुल्क जेके पाण खे जमहूरियत इंसानी हक़नि जा अलमबरदार चई नथे थकिया, उन्हनि जो बि शर्मा किरदारु वाइफो थी चुको आहे। सैयद मुनीर शाह चयो त सिंध जे अमुन में ख़लल ॿारहीं लोध विधो आहे। सिंध हाणे इहो बार खणी पंहिंजे सदियुनि जे अमुन ऐं शांतीअ वारी रिवायत खे तबाह करण जे हक़ में नाहे। इन करे दरगाह पीर ज़ाकरी अमुन, मोहबत, इंसानियत ऐं भाईचारे जो मर्कज़ रही आहे। असां लोई ऐं लज जी हिफ़ाज़त कंदड़ आहियूं। जंहिं उन जी पासदारी कई उहो असां मां आहे। इन मौक़े ते मुफ़्ती मोहम्मद इब्राहिम ऐं पीर ख़लमुल्ला दिलबर अल मारूफ़ पिणु ख़िताब कयो। इज्तिमा जी पुॼाणी ते सैयद मोहम्मद मुनीर शाह, सैयद अली रज़ा शाह, सैयद हामिद रज़ा शाह ऐं सैयद दारा शिकवा मुरीदनि सां गॾु दरगाह ते हाज़िरी भरी इज्तिमा की दुआ घुरी। ॿिए पासे थैलेसीमिया जे ॿारनि लाइ रत अतीअ जी कैंप पिणु लॻाई वई हुई, जंहिंजा इंतज़ाम मैनेजर मुजीब रहमान ख़ासि केली संभालिया, जंहिंमें संदसि टीम पिणु शामिल हुई। दरगाह जी पुॼाणीअ ते सभिनी अक़ीदतमंदनि जो शुक्रिया अदा कयो वियो। इन मौक़े ते दरगाह जी फ़क़ीराणनि पिणु रत अतियो कयो।